सिंध असेंबली ने माली साल जी 12 खरब 41 अरब रुपयनि जी बजट मंज़ूर करे वरिती आहे। मुखालिफ़ धुर सख़्त एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ज़ुल्फ़िकार तुनियो। जी ज़ुल्फ़िकार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध असेंबली में अपोजिशन के सख्त एहतजाज ऐं घोड़ दौरान नए माली साल 2020-21 जी जेका बजट हुई वह बजट अक्सर राय सां मंज़ूर कई वई आहे। सिंध असेंबली जो इजलास जेको आहे उहो स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि थियो, जंहिंमें अपोजिशन पारां रुगो फ़क़ति जेके आहिनि 4 कट मोशन पेश कया विया। इजलास दौरान सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजे खिताब दौरान अपोजिशन जो शुक्रियो पिणु अदा कयो। संदसि चवणु हो त अपोजिशन जे सिंध बजट ते जेका तनक़ीद आहे उहा अजाई आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंधी बजट खे अवाम दोस्त बजट करार ॾिनो। संदसि इहो बि चवणु हो त अहिड़ा जेके मेंबर आहिनि उहे बि तनक़ीद कनि पिया जन बजट जेका आहे उहा पढ़ी ई न आहे। सैयद मुराद अली शाह जो वधीक चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं अपोजिशन लीडर 2.5 कलाक तक़रीर कई, पर उन में कंहिं बि क़िस्म जी का मुस्बत जेका आहे बहितर तजवीज़ शामिल न हुई ऐं अलाह खे अकुल ॾे। सैयद मुराद अली शाह जो इहो बि चवणु हो त हीअ जेका तब्दीली जेको पसंदनि जो जेको वक़्तु आहे उहो ख़तमु थी चुको आहे ऐं ईंदड़ जेका बजट आहे उन में हू जेके आहिनि नज़र नथा अचनि, संदन वजूद नज़र नथो अचे ऐं ईंदड़ जेका हुकूमत आहे उहा बिलावल भुट्टो ज़रदारी जी हूंदी वफ़ाक़ में। वॾे वज़ीर जी तक़रीर दौरान अपोजिशन जो घोड़ जारी हुयो त स्पीकर आगा सिराज दुरानी अपोजिशन मेंबरनि सां मुखातिब थियो। संदसि चवणु हुयो त 30 मेंबर जेके आहिनि 28 खां 30 उहे कोरोना में मुब्तला आहिनि। अवां 6 कलाक तक़रीरूं कयूं पर बजट त पास थी वई ऐं अवां खे का ख़बर ई न पई। अपोजिशन जो इन दौरान सख़्त एहतजाज जारी हुयो त स्पीकर आगा सिराज दुरानी सिंध असेंबली जो इजलास जेको आहे उहो सूमर ताईं मुलतवी करे छॾियो। जी ज़ुल्फ़िकार, अवां जी महिरबानी।